सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान है जहाँ मुते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतू नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। दर्जा बुलंद थियण ऐं नेकियूं लिखियूं वञण में फ़र्क़ु। हज़रत अल्लामा अब्दुर रऊफ़ मनावी रहमतुल्लाह ताला अलैहि हिकु सुवाल क़ाइमु कंदे फ़रमाइनि था त दर्जा बुलंद थियण ऐं नेकियूं लिखण में कहिड़ो फ़र्क़ु आहे। जॾहिं त नेकियूं लिखियूं वञण जे करे ई दर्जो बुलंद थींदो आहे। पोइ उन जो जवाबु ॾींदे इरशाद फ़रमाइनि था दर्जो तोड़े जो नेकियूं लिखण जे करे ई बुलंद थींदो आहे, पर सबबु अलॻि हूंदो आहे ऐं मुसबब यानी सबब जो नतीजो अलॻि। तंहिं करे ही ॿ शयूं थियूं। पिणु कॾहिं ईअं बि थींदो आहे जो नेकियूं लिखण जे करे दर्जो बुलंद नाहे थींदो, बल्कि को ॿियो गुनाह मिटायो वेंदो आहे। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे ताजदार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो सजदे जे निशान खां अलावा इंसान जे सॼे जिस्म खे बाहि साड़ींदी अल्लाह पाक जहन्नम ते हराम कयो आहे जो उहा सजदे जे निशान खे साड़े। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन हदीस पाक जे हवाले सां लिखनि था यानी दोज़ख जी बाहि उन्हनि माण्हुनि जेकी मुसलमान जहन्नम में वेंदा जे सभिनी उज़वनि खे साड़ींदी पर उन जी पेशानी खे न साड़े सघंदी। कुझु शाइरनि फरमायो त सजदे जा 7 ई उज़वा यानी पेशानी, 2 हथ, 2 गोॾा ऐं 2 पेर महफ़ूज़ रहंदा। कुझु शाइरनि फरमायो त हिन मां मुराद सॼो चहिरो आहे। हिन कौल जी तस्दीक बुखारी शरीफ़ जी हिकु हदीस पाक वयुहर्रिमुल्लाहु सुवरहुम अलन्नार यानी अल्लाह पाक उन्हनि जूं सूरतूं बाहि ते हराम फरमाए छॾींदो मां थिए थी। हज़रत सैयदना अबू फ़िरास रबिया बिन काब असलमी रज़ियल्लाहु ताला अन्हु बयानु कनि था त मां सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में राति जो हाज़िर थींदो हुउसि। हिकु राति पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वज़ू कराइण लाइ मूं पाणी वग़ैरह ज़रूरियात आंदियूं। पाण करीम जो रहमत भरियो समुंड जोश में आयो ऐं इरशाद फरमायाऊं घुर छा थो घुरी त असां तोखे अता फरमायूं। मूं अर्ज़ु कयो मां अव्हां खां जन्नत में अव्हां जी रफ़ाक़त घुरां थो। फरमायाऊं ॿियो कुझु? मूं अर्ज़ु कयो मुंहिंजी मुराद त साफ़ इहा ई आहे। फरमायाऊं तूं कसरत सां सजदा करे पंहिंजे नफ़्स ते मुंहिंजी मदद कर। साइल हूँ तेरा मांगता हूँ तुझसे तुझी को मालूम है तुझको तेरी इकरार की आदत।